नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो में खबर ॾींदा हलूं त फंक्शनल लीग जे MP काज़ी शमसदीन राॼड़ पारां उमरकोट ऐं कपरो रोड जी तैमीर जे लाइ वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान के लिखियल ख़त जी मोट में वज़ीर आज़म पाकिस्तान वफ़ाक़ जे इदारे पाकिस्तान पब्लिक वर्कर्स के हुकुम कयो आहे त उमरकोट कपरो रोड जी जल्द सर्वे करे रिपोर्ट ॾिनी वञे ऐं जीअं जल्द रोड जी तैमीर जो कम शुरू कयो वञे। जॾहिं त वज़ीर आज़म जे हुकुम बाद पाकिस्तान पब्लिक वर्कर्स जो सब इंजीनियर किशोर कुमार पंहिंजी टीम सां गॾु फंक्शनल लीग जे अॻवाननि मुमताज़ मल्ला खलीफ़ो अहमद राॼड़ मंठा राॼड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त फंक्शनल लीग जे MPA काज़ी शमसदीन राॼड़ जे लिखियल ख़त जे मोट में वज़ीर आज़म जे हुकुम ते उमरकोट कपरो रोड जे सर्वे जो कम शुरू कयो वियो आहे। सर्वे रिपोर्ट बाद बजट मंज़ूर थियण बाद रोड जी तैमीर जो कम जल्द शुरू कयो वेंदो। अॻवान वधीक चयो त MPA काज़ी शमसदीन राॼड़ उमरकोट कपरो रोड जी तैमीर जे लाइ वॾियूं कोशिशूं कयूं ऐं रोड जी तैमीर जे लाइ वज़ीर आज़म खे ख़त पिण लिखियो, जंहिं जे जवाब में वज़ीर आज़म रोड जे सर्वे लाइ टीम मोकिली है। इंशाअल्लाह जल्द रोड जी तैमीर जो कम पिण शुरू थींदो। रोड जी तैमीर ते अंदाज़न लागत 2 अरब रुपया ईंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।